जी त असीं हींअर आया आहियूं रानी बाग में मूंसां गॾु आहे मुंहिंजो दोस्त शहज़ाद। असां अॼु जी वीडियो में तव्हांखे रानी बाग घुमाईंदासीं। उम्मीद आहे त तव्हांखे काफ़ी मज़ो ईंदो। दोस्तों हींअर असीं पहुता आहियूं झूलण वारी साइड ते, जिते ही तव्हां झूला ॾिसी सघो था। राजे रोल है, समोसा, बर्गर है, चाट है, जूस है, बोतल है, आइसक्रीम है, गोलगप्पे, चाय को बैठे ताज़ा कर ले फैमिली आ जाए। दोस्तों जी त हींअर मां ऐं मुंहिंजो दोस्त शहज़ाद असीं वॾी थमे वारी चोरल ते वेठा आहियूं ऐं हलण वारी आहे। सो काफ़ी इंजॉयमेंट कयूं था हैदराबाद रानी बाग में। अहिड़ा मौक़ा क़िस्मत वारनि खे ई मिलंदा आहिनि। अक्सर प्यारा माण्हू प्यारनि खे ई मिलंदा आहिनि। करन पागल मस्त वा दिल आहलिया प्यार क्यों ओ जानू रात न बन जा बरसात जारी आ। अहिड़ा मौक़ा क़िस्मत वारनि खे ई मिलंदा आहिनि। अक्सर प्यारा माण्हू प्यारनि खे ई मिलंदा आहिनि। करन पागल मस्त वा दिल आहलिया प्यार क्यों ओ। मौजूद आहियूं हैदराबाद में रानी बाग में, जिते ही खूबसूरत माहौल है। जहाज जो मॉडल है पुरानो जहाज है, उते असां मौजूद आहियूं। हैदराबाद में रानी बाग में है। दोस्तों हींअर असीं मौजूद आहियूं ही इन पिंजरे में उट पखी बीठा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। अहिड़ा मौक़ा क़िस्मत वारनि खे ई मिलंदा आहिनि। अक्सर प्यारा माण्हू प्यारनि खे ई मिलंदा आहिनि।
दोस्तों अॼु जी वीडियो थी पूरी। उम्मीद कयां थो अवां दोस्तनि खे अॼु जी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾोगॾु घंटी ते क्लिक कंदा त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अवां खे नोटिफिकेशन जे ज़रिए मिली सघे। दोस्तों मिलंदासीं हिकु नई वीडियो में, तेसिताईं ॾियो इजाज़त। बाय बाय।